छा थींदो मां त ॿिन्ही जी हिकिड़ी आहे पर तूं भाव न थींदे त छा थींदो। अॼु असां जीअं सिंध क़ौमी महाज जे तरफ़ां सॼी सिंध में मुज़ाहिरा करे रहिया आहियूं ऐं इहो हुकूमत खे ॿुधाए रहिया आहियूं त कारूंजर जबल खे ऐं सिंध जा तमामु जेके वसीला आहिनि उन्हनि खे विकिरो कयो थो वञे। कहिड़े ॿिए सूबे जो को वसीलो विकिरो कयो वियो आहे, कर्ज़ु पाकिस्तान ते आहे, वसीला सिंध जा विकिरो कयूं था वञनि ऐं सिंध खे लावारसनि जीअं लुटियो फुरियो थो वञे। उहा हुकूमत खे असां ॿुधायूं था त इन्हनि खे रुकावट विझो ऐं उन्हनि खे रोकियो वञे। जे अगरि न रोकियो वियो त असां तव्हांजे असेंबलियुनि जा घेराव कंदासीं ऐं जीअं क़ौमी महाज वाहिद पार्टी आहे जेका सिंध जे आज़ादीअ खां हिकु क़दम बि पीछे पोइते न हटंदासीं। अॼु ही सॼी सिंध पुरअमन तरीक़े सां असीं इन जो मुज़ाहिरो था कयूं त कारूंजर जबल ऐं सिंध में बदअमनी, सिंध में अगवा बराए तावन, सिंध में मंशहत खोरी ऐं सिंध में धारी आबादकारी खे रोकियो वञे। न त असांजे मोहतरम चेयरमैन सनान खान कुरैशी इहो ऐलान करे छॾियो आहे त शटर बंदि हड़ताल थींदी ऐं फीता रोक हड़ताल थींदी। सॼी सिंध खे ॿुधाईंदासीं त हितां सिंध में जेके बेरोज़गारी आहे उहा ख़तमु कई वञे ऐं धारी आबादकारी हाई कोर्ट पंहिंजा फ़ैसिला पाण न करे असां सिंधी क़ौम खां पुछे ऐं सिंधी क़ौम खे ॾींहों ॾींहुं टाइम ॾिनो थो वञे त अॼु असां 6 महीननि खां पोइ धारियुनि खे असां कढंदासीं, पर उहो असांखे पंहिंजो अमल जोड़नो पवंदो ऐं असां उन्हनि खे ॿुधायूं था त असांजा कूड़ा वाइदा ऐं असांजा वसीला विकिरो न कया वञनि। इन में ख़ासि मुलविस पीपल्स पार्टी आहे ऐं असांजा उन्हनि खे इहा अपील था कयूं त इन धारी आबादकारी खे रोकियो वञे ऐं असांजे वसीलनि खे विकिरो न कयो वञे। तुंहिंजो देश मुंहिंजो देश, सिंधु देश, सिंधु देश।